Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी वाह सोभरा वाह एड़ो पक्को कम कई जो बचल जे राज के यकीन अची वियो त करम खान मरियो। पर उन्हनि खे इहा ख़बर ई नाहे त करम खान उहो कहरा जंहिंजे मथां किरे उनखे साड़े खाक करे छॾे। इहो त असांखे बि यकीन कोन पियो आयो त तव्हां के जहिड़ा आहियो। मां त सोभारे खे सलाम थो कयां जंहिं मुंहिंजे मरण जी ख़बर सॼे तर में पखेड़े छॾी। पर हाणे मुंहिंजी ॻाल्हि सभु कन खोले ॿुधो। जीअं मूं तव्हांखे बंगुल ते सम्झायो न तव्हां सभिनी खे ईअं ई करिणो आहे। जेसि ताईं सोभारो इस्पताल मां नथो निकिरे तेसि ताईं तव्हां सभु मूंसां गॾु हूंदो। जीर सर ये तव्हांजो हुकुम कि भला साईं असां त हमेशह तव्हां सां गॾु आहियूं। हाणे बचल खे ऐं बचल जे राज खे मां ॿुधाईंदुसि त पराई न्याणीअ सां ज़ुल्म कीअं कबो आहे। हाणे हलो त हली इस्पताल मां सोभारे खां पुछूं छो त सोभारो मुंहिंजो राज़दार आहे। मुंहिंजी भेण जेको बि थियो उनखे रब जी रज़ा समझी विसारे छॾ। रब जी रज़ा त शादी वारे ॾींहुं तलाक या रब जी रज़ा। हाणे मूंखे इहो ॿुधायो त मां कंहिंजे सहारे ज़िंदगी गुज़ारींदसि। भेण असांजो तुंहिंजा सहारा आहियूं। बाबे बचल खान खे तूं पंहिंजो पीउ सम्झ ऐं मूंखे पंहिंजी भेण। कुदरत वारो जेकॾहिं हिकु रिश्तो असां खां परे कंदो आहे न त अलाए केतिरा रिश्ता असां सां गॾु जोड़े छॾींदो आहे। पंहिंजनि ॾुखनि में असांखे बराबरि जो शरीक सम्झ। जिथे बाहि भरे उहो ई जाइ सड़े। तव्हां त आथत ॾींदो पर जेको सदमो हिन दिलि खे रसियो आहे इहो सूर सीने मां सॼी ज़िंदगी न वेंदो। वक़्तु अहिड़ो मरहम आहे वॾा वॾा घाव भरे छॾींदो आहे। अॼु असांजी दुआ अथई त अलाह कंदो त जल्द खां जल्द हिन सदमे खां ॿाहिरि निकिरंदीअ ऐं वरी नए सिर पंहिंजी ज़िंदगी शुरू कंदीअ। नए सिर ज़िंदगी गुज़ारण जे लाइ हिन दामन में सवाइ दर्दनि जे कुझु बि न आहे रहियो। जंहिं दामन में मालिक साईं दर्द ॾींदो आहे न उन में वरी ख़ुशियूं बि ॾींदो आहे। ऐं तमामु जल्द इंशाअल्लाह ख़ुदा कंदो त तुंहिंजो इहो दामन ॾुखनि खां पाक थी वेंदो। मञा थी त ॾुख इंसान जे जीअ खे झोरे विझंदा आहिनि पर कोई सॼी ज़िंदगीअ जे लाइ हिन झोली में ॾुखनि खे सांढे त नाहे वेहंदो। मूं त इहो सोचियो ई न हो कॾहिं त का तुंहिंजे अंदर में एॾी बाहि भरियल आहे।
ऐं तूं एॾो सख़्तु फ़ैसिलो कंदे जो हिक ई धक सां सोभारे जो कम ई लाहे छॾी। छा तोखे इन क़दम ते को पछता कोन्हे? पछताव छाजो पीराणा? सोभारो त पंहिंजी जाइ ते मूंखे मारे चुको हुयो, या त मुंहिंजी हयाती रब जे तरफ़ां लिखियल हुई जो बची वियुसि। बाक़ी हाणे जेकॾहिं सोभारो मुंहिंजे वार जी सट नथो सही सघे त मां छा कयां? मूं त ॿुधो आहे त करम खान बि वापसि अची चुको आहे। ही जेके करम खान जे मरण जा चोबोल हुया, इहो सभु कूड़ आहे। मां बि चवां त करम खान उठ जेॾो मुड़ुसु ईअं कीअं थो मरी सघे? रातू खान बचल खान थधो मुड़ुसु आहे, उन जे तरफ़ खां असांखे को बि ख़तरो कोन्हे। ॾेई वठंदासीं मोइन करम खान खे बि त बचल खान खे बि। बाक़ी करम खान बख़्श न कंदो, हू सोभारे खाने पलान ज़रूर कंदो। रातू खान ॿिन्ही धुरियुनि सां फिटायो अथई, बाक़ी हू सुख जो साह असांखे बि खणण न ॾींदा। इहे भला माण्हू खाईंदा आहिनि छा जो ॾातू खे इन्हनि खां ड्रेजारी थो? ड्रेजारिया कोन थो ॾातू खान, हूअं बि पीराणो जंहिंजो खणे पेर तंहिंजो ख़ुदा करे ख़ैर, पर तोखे होशियार थो कयां। होशियार आहियां पीराणा, ॿ अखियूं न हाणे 4 अखियूं करे घुमणो पवंदो। 2 करम खान जे लाइ त 2 बचल खान जे लाइ। भलाई थींदी आहे ता भलाई। पीराणा हल त पहिरियां ठिकाणे जी जांच कयूं, बाक़ी सलाहूं पोइ था कयूं। अच्छा इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में कान थी अचे त सभ खां पहिरियां इन बचल जी निड़ीअ ते लत रखणु घुर्जे या वरी ॾातूअ जी मुंडी मरोड़णु घुर्जे। थी सघे थो त ॾातू बचल जे चवण ते सोभारे जा पेर कढिया हुजनि, न त ॾातूअ जो त भलो थियो। पोइ ॾातूअ अहिड़ो सख़्तु कदम छो खयो? रेसा इन सख़्तु कदम जे पुठियां हिकु कारण आहे। पप्पो मुंहिंजे वञण खां पोइ जेके बि मसइला थिया आहिनि उहे खोले बयान कर, मूंखे बि ख़बर पवे त इन ॾातूअ सोभारे खे छो ॾंगियो। सोभारे बचल खान खे राज़ी करण लाइ मिटी कई, सोभारे बचल खाने जे पुठियां ॾातूअ संग वठण लाइ हामी भरी। छा इहो सोभारो बचल खां डिॼी वियो जो अहिड़ो कदम खयईं? रेसा असल कारण छा आहे इन जी का ख़बर ई न आहे। जॾहिं ॾातू इन रिश्ते खां इनकार करे ऐं सादिक जी धीउ सां शादी करणु पियो चाहे, सोभारे असांखे चयो वञी ॾातूअ खे लेटाए अचो। एॾे वॾे कदम खणण खां पोइ सोभारे खे कहिड़ो लाचारो मिटी करण जो? रेसा असां ॾातूअ खे धक चोरी हयां ऐं ॾातू असांखे सुञाणे में न सघियो, पर अलाए कीअं सोभारे जे मथां शक थी पियुसि। तव्हां सम्झो त तव्हां पोयां सभु सबूत ख़तम करे आया, पर न, इहो ॾातू जहिड़ो नांग तव्हांजा पेर सिंघंदो सिंघंदो अची तव्हांजे दरनि ते पहुतो। पोइ सोचई त परे खां सोभारे खे ॾंगे कोन सघंदसि, उन्हीअ करे तल करे अची सोभारे जी तरीअ ते खीर पियां ऐं सोभारे जूं हमदर्दियूं हासिल कयईं। सोभारो जॾहिं नोड़ी नांग खे चुमण जी कोशिश कई त सोभारे खे हिक ई धक सां इस्पताल भेड़ो कयईं। ॾातू तुंहिंजी चाल खे मञणो पवंदो, पर ॾातू तूं हाणे घणो वक़्तु बची कोन सघंदी। जीअं तो सोभारे खे इस्पताल भेड़ो कयो आहे, तीअं ई उन जे पोयां तोखे मां मोकिलींदुसि। पहिरियां तव्हां वञी बचल खान सां मिलो ऐं उनखे चओ
त करम खान सोभारे जी धी खे मोटाइण चाहे थो। इहो वञी बचल खान खे न्यापो ॾेई अचो। ॾिसो त सुर करे थो त ठीकु आहे, न त उन बचल खान सां वञो। वञी बचल खान सां मिलो ऐं वो जेको कुझु बि चए वो न्यापो रात ताईं मूं ताईं पहुचण घुर्जे। बाबल साईं, मां अल्लाह जो शुक्रगुज़ार आहियां जो मुंहिंजी मासूम न्याणीअ जो रिश्तो दातू जहिड़े कमीने शख्स सां न थियो। मां त अञा ताईं न सोच में आहियां त मां हिन दातूअ खे सुञाण में ग़लती कीअं कई। बाबल साईं, असांखे इजाज़त ॾियो असांखे इजाज़त त दातू जहिड़े शख्स खे रसन सां ॿधी केले तव्हांजे कदमनि में उछलाए छॾिया। न सादिक, मां केरु थींदो आहियां दातूअ खे सज़ा ॾियण वारो। दातूअ खे सज़ा परवरदिगार ॾींदो। तव्हांजे इन्हीअ सब्र बाबल साईं अहिड़नि जानवरनि खे सिर ते चाढ़े रखियो आहे। इन जी सज़ा दातूअ खे कुदरत वारो ज़रूर ॾींदो। दातू अहिड़े अज़ाब मां गुज़रंदो जो कंहिं सोचो बि न हूंदो। बाबल साईं, या तव्हांजी मर्ज़ी आहे। जेकॾहिं दातूअ खे तव्हां सज़ा ॾियो था या न, या उनखे बख़्श करे छॾियो था, मां तव्हांखे आख़िरी भेरो ॿुधाइण आयो आहियां। जेकॾहिं दातूअ राह वेंदे मूंसां खौंस कई न त पोइ बाबल साईं दातूअ खे अस्पताल पहुचाए छॾींदोसांसि। पोइ बाबल साईं तव्हां मूंखे मयार न ॾिजो। न सादिक, न। दातू हिकु खूनख्वार जानवर बणिजी चुको आहे। हुनखे तव्हां काई बि सज़ा ॾींदो त मूंखे बुरो न लॻंदो सादिक। न। बाबल साईं, त पोइ इहो गिदड़ जल्द मुंहिंजी कोड़कीअ में फाथल ॾिसंदो, छो त मां उहो शिकारी आहियां जेको मांगर मच्छ खे मारे ॼाणे। बाक़ी इहो दातू कीअं थो बची सघे गिदड़? ॿ टे नंढड़ा फोटा बि चांहि में विझजांसि ऐं मथां बादाम जो बुरको बि विझांसि। आई चाय आई, बस जान आई, गरम गरम चाय वठ 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 वठ। ओ रुगो मलाई में चाय ठाही थम, मलाई में फोटा जाम हेडा हेडा त मुंहिंजे में बादाम विधान बुरकिया थम बादाम। तू पी पी। ये त का सफा निची मलाई आ भियो। मलाई बादाम आ। कड़क चाय जो मज़ो, जिंदगी जो मज़ो। ॾिस राणा ॾिस, असां इन घर जा जहिड़ो भाती न आहियूं। हकल में हामी थी वञनि ॿिन्ही जूं पारूं पटे। छोरी हींअर वधीक मूंसां ट्रीको न कजांइ, मुंहिंजो अॻई मथो ख़राब लॻो पियो आहे। फकीराणी ख़ुदा जी का मार पवंदी दातू हणी असांजी गोर जो सत्याई नास करे छॾी। बाबा, उन न्याणी जो घर उजड़ियो तोखे एहसास ई न आहे। पीउ आहीं जलाद आहीं। पुप्पड़ ऐं पुप्पी खे रुगो घोर घुर्जे, केर मरे या जीए को फर्क ई नथो पवेन। छोरी मूं वरी कहिड़ी ॻाल्हि कई? या ख़ुदा जी मार पए दातूअ खे? जेकॾहिं दातू ईअं न करे हा
त हुन वीचारी न्याणीअ जो छो घर बर्बाद थिए हा ऐं न ई असांजी घोर में का कैंची लॻे हा ऐं न ई इहो ॾातू ख़ान फ़क़ीर जूं बदुआऊं खणे हा पोइ ॻाल्हि ॿुध घोर पंहिंजो पई सुठी आहे कुझु ॾींहं ॾाढा सुठा गुज़रंदा ए मलाई वारियूं चांहियूं पिया पींदासीं मेरा आख़िर वारो सट को मड़ई वियो आहे मां हिननि मर्दनि खां निपूड़े घोर वठां तूं लाई आ मां हिन जा कम या घोर गंज थी पिया पर बदनसीबी निभागा जो वेठा काॾे वञी निभाग बाबा इने मां हिसो पती कयो भला मूं ई सोरठ कहिड़ो ॾोह कयो असां पंहिंजो हिसो पूरो वठंदासीं हिसो कुर्बान वञा बा शुक्र अल्लाह जो तूं चओ न चओ तोखे पंहिंजो हिसो असां ॾींदासीं असांजा वॾा बि तव्हांखे हिसो ॾींदा असां अल्लाह जो शुक्र करे बेईमानी न कई आहे तोखे पंहिंजो हिसो ॾियां थी अब्बा तोखे मां हुन राणी खे अॼु जो अॼु हिसो ॾियां थी हीत वठ तुंहिंजो हिसो ऐं ही अथई कड़क पती मुंहिंजी राणी तोखे ओ फ़क़ीराणी जेकॾहिं का थोरी घटि वाधि हुजे न त मां पंहिंजो हिसो बि ॾियण जे लाइ तयारु आहियां पर वीचारो ही हलंदो सोलर ये पंहिंजा हिसा पाण वटि संभाले रखो राणा हाणे अलॻि न थिए न त मां हिन घर में कोन रहंदी साईं सदक ऐं मुंहिंजी अमड़ अंधो घुरे हिकिड़ी अख पर असांखे त ॿई थियूं मिलनि हल 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 चिरो ऐं असीं ॿई इहो ई था चाहियूं न त तहीं धार थियो धार असां वटि मुफ़्त जा टुकर वेठा खाओ अच्छा जे इहा ॻाल्हि आहे न मां त पोइ असां पंहिंजो हिसो सुई सॻे समेत वठंदासीं 2 भाइर टियों लेखो ऐं हाणे त असां पंहिंजो राज बि विराए वठंदासीं राज को पिढ़े जो अच्छा जो तोखे मां अधो वधि विराए ॾियां अरे राज त छा पुट राज वारे जो तोखे कन्न बि कोन ॾींदुसि मां बि ॾिसां थो त असांखे राज विराए कीअं नथा ॾियो छोरा छितो नथी छितो हिन टिंडणी जे चवण ते अरहन मां न निकर कुझु फज़ीलत धार हिस्सा तो घुरे मूंखे विच में छो था आणियो पुफी छोरो तव्हांजो आहे पाण निभरो न घड़ी घड़ी मुंहिंजो नालो विच में छो थो अचे छो न तोखे ॻाल्हाईंदुसि छो जो असांजे छोरो जो मथो ई तो फेराए छॾियो आहे छोरो जहिड़ो बांबूटी वांगुरु फिरंदो थो वते आॾियूं बि तूं ॻाल्हियूं थो करे चरियो करे छॾियो अथईसि सफ़ा छोरे या नट बुलट लूज़ थी विया आहिनि हलिया ॻाल्हाए छा थो राणा सोरठ अम्मा जो कम ई आहे ताना हण भले पई हणे पर हाणे मां बचल खान ताईं वेंदुसि हिन घर मां त हिसो वठंदुसि पर राज मां बि हिसो वठंदुसि हा हाणे हल आयो साम्हूं दर ते हिकु ताकियो मथां हिकु ताको बि कढियो वञे जिते पुट काहिणी थी वञे का चारई दरवाज़ा खुलिया पिया अथई जान छॾ हा बाबा साम्हूं दर त आहे पर इन मां वेंदे तूं मां बि ॾिसां मूंखे घर मां कीअं थो कढी हा अदा ख़बर आऊं तुंहिंजो वॾो भाउ आहियां मूं ते यकीन कर आऊं कूड़ कोन थो ॻाल्हायां तूं छा थो चईं त मितेरी कुड़ी आहे हा हा चओ न फात चओ मतेरी कुड़ी आहे मतेरी ॼण कुड़ी आहे अदा ख़बर जेकॾहिं तूं चईं थो त भाॼई मितेरी सची आहे न त पोइ इन जे लाइ माफ़ कर बाक़ी ॿीहर ॿाहिरां ईंदुसि न त पंहिंजी अखियुनि ते पटियूं ॿधी पोइ अंदरि दाख़िल थींदुसि अबा ख़बर जॾहिं हिकु भेरो बिलो खीर विञाईंदो आहे न उहो मुड़ंदो न आहे उहो बार बार पियो आदत पंहिंजी पूरी कंदो सुभाणे जो ही थाम घर दा किना करे हिनखे पादर हणी कढ घर मां अल्लाह रोलू हिकु ॻाल्हि सची कयां यकीन करी न त सच पच बिलो त तूं थो लॻे तूं ऐं भाॼाई मितेरी ॿई गॾिजी असां भाइरनि जो जहिड़ो था करायो ख़बर ॿुध अञा बि मूं ते इल्ज़ाम पियो हणे तोखे ख़बर आहे मां तोसां केतिरो प्यार थी कयां मां त तोसां धोखो करण जे बारे में सोचे बि नथी सघां इल्ज़ाम कोन थो हणां मुंहिंजी अम्मा इल्ज़ाम कोन थो हणां मां त रुॻो पंहिंजी जान थो छॾायां तो न जेको मुंहिंजे ॻिचीअ में नोड़ विधो आहे उन में आउं सोघो लॻो पियो आहे मुंहिंजी अम्मा अरे वॾो चापलूस हां पर पुते चारा ख़बर दे सामने अम्मा पादर लॻई न पोइ तूं
पाणी सिधो टिने हा ख़बर वा मां ॻाल्हि ॿुधायां खरी ही माण्हू सुधरण वारो न अथई जो अचई थी गैरत त खणो लट न त पोइ चुप करे वेह या ॾिसो सवाद मां पाण तो पातल हणांसि अदा ख़बर रोनूअ खे छॾे मूंखे आख़िरी दफ़ो माफ़ी ॾे अदा ख़बर मूं ते भरोसो कर ॿीहर जे तोखे शिकायत मिले न त तुंहिंजो ई मोचड़ो मुंहिंजो ई मुंहुं न न मुंहिंजो मोचड़ो तुंहिंजो मुंहुं हुनजो नरम आहे बूट मुंहिंजो सुकल आहे पोइ मोचड़ा कोन हणंदो साईं अदा असुल ॻोठ मां तड़े कढंदो साईं बस कर ख़बर मूंखे ख़बर हुई त तूं ईअं ई कंदे मितेरी अदा मितेरी अदा तू तो चुप कर मितेरी अदा करो मारे चुप कर एक गलती थो करे क्यों तुझी भाजाई में वरी सज थो करे आया हो जाई निकल रेस बचल खान हवाला खैर जा असां खे रेस करम खान मोकिलियो आहे सोभारे जी न्याणीअ खे वापसि करण जे लाइ बाबा करम खान खे चइजो त असीं छोकिरीअ खां पुछंदासीं जे वञणु चाहे थी त असां हुनखे न रोकींदासीं पर हा जे हूअ हिते रहणु चाहे थी त असां हुन ते को बि ज़ोर पार न रखंदासीं असां इंतज़ार कयूं था छोकिरीअ जो जवाबु छा आहे पुछी ॿुधाईंदो तव्हां सुभाणे ॾींहुं छॾे ॿिए ॾींहुं अचिजो मां छोकिरीअ सां मिली हुनजो जवाबु तव्हांखे ॿुधाए छॾींदुसि रेस असांखे रेस करम खान चयो आहे त वर्दी वठण खां सवाइ वापसि न अचिजो असां लॾो खयूं था या छोकिरी खे भॼाया आहियो वञी करम खान खे चओ छोकिरी हुनजी धीउ न आहे जो एतिरो परेशान थो थिए वञी करम खान खे चओ त बचल खान चयो आहे छोकिरी अञा सदमे में आहे त महीनो ॿ सब्र करे जॾहिं छोकिरी पंहिंजे होश में अचे न पोइ हुन खां असां पुछा कंदासीं पोइ करम खान जे हवाले कंदासीं छा तव्हां जी इहा धमकी सम्झूं या मशवरो था ॾियो करम खान जे लाइ बाबा सावल नौजवान आहे जज़्बाती आहे हिन जी ॻाल्हि दिलि में न कजो पर हिकु ॻाल्हि सावल बिल्कुलु सही चई आहे त न्याणी अञा सदमे में आहे तव्हां सब्र कयो रेस ठीकु आहे सम्झी वियासीं त तव्हां छोकिरी वापसि करणु नथा चाहियो वञी उन्यापो करम खान खे ॾिजांइ त छोकिरी कोन था ॾियनि भले करम खान असांखे कुई वञे रेस बचल खान हिन अमरा खे जहिड़े जो वॾो शौक़ु आहे मल्ल पहलवान जो पुटु आहे विढ़ंदो साम्हूं विढ़ंदो थी न ॾेखारींदो अरे साईं कमला सच पुछे त अधे साधक जो वॾो एहसास आहे आसूदे मल जो मन बि चवे थो त 2-3 महीननि जे लाइ हुनजी मदद कजे पर यार वॾी घुड़ कई अथई लखनि जी घुड़ साईं हज़ारनि जी ॻाल्हि हुजे त ॿार खणी बि सघां कमला सिक जी जॻह पैसे जे करे पीड़ित न ख़राब थिए तूं सिफारिश न कर घणी मुॾा आदे शादक जी धीअ पोपड़ी आई हुई वीचारी ॾाढी परेशान हुई चवे पई त असांजी मदद करियो इहा ॻाल्हि त सची थी करे पोइ खणी ईअं कर कि 10,000 खनि ॾे न मदद लाइ उन्हनि जी मदद सां असांजी लक्ष्मीअ में मालिक बरकत विझनि ॾे न भले घणी हू वापसि कंदा जेतिरा हुननि पैसा घुरिया आहिनि न पोइ ओतिरा पैसा उन्हनि खे छो नथो ॾे अधो शादी को ॾेवालो त कोन्हे न कमला अधो साधु को ॾेवालो न आहे सचो माण्हू आहे पर वेली वापार में नुक़सान बि थींदो आहे त फ़ाइदो बि थींदो आहे कमला सुभाणे जे करे अधो साधु खोट में वञे त पोइ पीड़ित ख़राब थिए न पैसनि जे करे ईअं त न चओ धणी भॻवान ई न कंदो जो ग़रीब खे नुक़सान पवे हा कमला मुर्शिद लतीफ़ बि चवे थो न त मोहबत रखी मन में रंडा रोड़िया अचनि तन जो शराफ़न अण तोड़ो अघायो पर वेली इंसान आहे गुसी बि सघे थो अलाए जे छा थियो या त चिंता अथव थोरो सोच धणी जेकॾहिं हू असांजे पैसनि मां पाण संभाले विया त केॾियूं असांखे दुआऊं कंदा धणी अनखिन जी दुआ लॻी पवे ऐं मुंहिंजी गोद शाही थी पवे
गोद जी ॻाल्हि करे आसूदे मन जा ॿिली तो सुतल सूर जाॻाए छॾिया। सोचण ते मजबूर करे छॾी। चिंता न कर, भगवान भली कंदो। धणी जी असांखे औलाद न थियो त पोइ हीअ असांजी गॾु थियल मिल्कियत कहिड़े कम जी? हिन मिल्कियत मां जेकॾहिं शवाब जहिड़ो कमाए वठूं त केॾो न भलो। ठीकु आहे कमला, भगवान भलो कंदो। असां सां बि त साधक सां बि। मां पोपड़ीअ ऐं अधे शादक खे घर घुराईंदसि। तूं पंहिंजी लिख पढ़ करे कागज़नि ते छही वठी छॾजांइ। कमला, अड़े साईं, लिख पढ़ जी कहिड़ी ज़रूरत आहे? कहिड़ी अहमियत आहे हिन कागड़ जी? अड़े साईं, जे माण्हू जहिड़ो हूंदो त पंहिंजो मान बि रखंदो त पंहिंजो वाइदो बि पूरो कंदो। भला जे माण्हू हूंदो ई कोन त इहो कागज़ त पैसा कोन वापसि कंदो। छॾ हिन ॻाल्हि खे, सुठा माण्हू आहिनि, भगवान भली कंदो, चिंता न कर। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।